नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरों जो सिलसिलो जारी है। इन वक्त खिप्रो मां ख़बर ॾींदालूं थर जी खुंबी जे हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो हरेश केबीसी पंहिंजी हिन रिपोर्ट में। खिप्रो में बरसातनि खां पोइ थर जी ज़मीन जो तोहफ़ो जेको खाधे में ज़ाइक़े वारो आहे, इहा बरसातनि खां पोइ थर जी ज़मीन में ख़ुदि तयारु थींदी आहे, जंहिंखे खुंबी चयो वेंदो आहे। रातो राति तयारु थींदड़ खुंबियूं थर जे मारूरनि जे कारोबार जो मर्कज़ बि आहे। हिननि खुंबियुनि जी बिरयानी तयारु थींदी आहे त इन जी भाॼी बि ठहंदी आहे। खुंबियुनि खे तोहफ़े तौरु पंहिंजे प्यारनि खे बि ॾिनी वेंदी आहे। अॻ में अची वई आहे बरसातूं सुठियूं आहिनि माशाल्लाह। मिठी नगर सलामकोट हिन पासे वारियूं बरसातूं तमामु भलियूं आहिनि ऐं खुंबी जो हींअर मदार खिपरे जी बि खुंबी अची रही आहे। आसे पासे जूं तर्जूं खुंबियूं अची रहियूं आहिनि ऐं खुंबी तमामु निहायती रेट ते हले पई। हींअर कोई एतिरी महांगाई कोन्हे। खुंबी जो रेट हींअर 150 खां 200 ताईं हले पियो ऐं खुंबी माशाल्लाह तमामु बहितर भाॼी सभिनी खां भाॼियुनि खां बहितर आहे। आम हींअर गुआर आहे, मेवा आहे, भिंडी आहे, उन्हनि जो रेट 100-150 रुपया लॻो, पर खुंबी हिन रेट हिन साल सफ़ा सस्ती ऐं बहितरीन निहायती रेट ते हले पई। तर इहा थर मां ईंदी आहे, कॾहिं सारांकोट मां, कॾहिं अचड़े थर मां। ऐं असां तव्हां माण्हुनि खे गिफ्ट तो ॾींदा आहियूं। सभिनी शहरनि में वेंदी आहे खुंबी असांजी। कॾहिं कॾहिं दुबई बि हली वेंदी आहे, कंहिं मिट माइट असांजा यार दोस्त हूंदा आहिनि। खुंबी तमामु सुठी शइ खाइण में, हिनखे तरे बि खाईंदा आहियूं, पचाए बि खाईंदा आहियूं। हिन जो अटो जेको असां अलॻि कढी उहो बि ठाहींदा आहियूं। थिए थी इहो असांजी सिंधी जी खुंबी ईंदी आहे। खुंबी खाइण जी भली आहे, हिन जो अटो वटो भलो आहे। बाक़ी हीअ थरी भाॼी आहे, हीअ भाॼी माना गोश्त खां भली आहे, मुर्गी खां भली आहे। बाक़ी हिन जो रेट सही आहे, रेट मुनासिबु हूंदो आहे। 150-200 रुपया रेट आहे। आवाम थी खणी वञे, प्यार खां थी खणी वञे, रेट खां थी खणी वञे। असीं वरी बाक़ी हर शइ हूंदी आहे संदे रेट खां हलाईंदा आहियूं। बाक़ी असां न मुनासिबु अगरि वठंदा आहियूं, बाक़ी मथे न वठंदा आहियूं। महिरबानी। कुदरती वसीले सां पैदा थींदड़ थर में खुंबी खे अगरि हथी ॾिनी वञे त ही मुल्क जे लाइ काराइती साबित थींदी। कैमरामैन फजल उमरानी सां गॾु हरेश केबीसी, अवामी न्यूज़ खिप्रो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।